मेलो मुजीब बन में, मेलो मुजीब बन में, बंद कंहिं शटर जियां हो, हल्की हवा जो झूंटो अख में कटर जियां हो। मेलो मुजीब बन में, बंद कंहिं शटर जियां हो, हल्की हवा जो झूंटो अख में कटर जियां हो। ॾींहं में 10-10 दफ़ा ते आयसि दुकान सम्झी, ॾींहं में 10-10 दफ़ा ते आयसि दुकान सम्झी, बस प्यार कुझु मूं लाइ मस्जिद मंदर जियां हो, हल्की हवा जो झूंटो अख में कटर जियां हो। ॾींहं में 10-10 दफ़ा ते आयसि दुकान सम्झी, बस प्यार कुझु मूं लाइ मस्जिद मंदर जियां हो। अॼु बि अखियुनि में उणतुण तंहिं लाइ सदा रहे थी, अॼु बि अखियुनि में उणतुण तंहिं लाइ सदा रहे थी। माण्हू ग़रीब हो पर जग में चथर जियां हो, बारिश जॾहिं थे आई भूंगो टिमण शुरू थियो, बारिश जॾहिं थे आई भूंगो टिमण शुरू थियो। गुरबत घुटा ॾिना पे लिंग लिंग पत्थर जियां हो, हल्की हवा जो झूंटो अख में कटर जियां हो। मेलो मुजीब बन में, बंद कंहिं शटर जियां हो, मेलो मुजीब बन में, बंद कंहिं शटर जियां हो। दोस्तों अस्सलाम वालेकुम, तव्हां ॾिसी रहिया आहियो तव्हांजो पंहिंजो एजाज़ उनड़ यूट्यूब चैनल ऐं एजाज़ उनड़ फेसबुक पेज। अवां सभिनी दोस्तनि खे मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते भलीकार चवंदुसि ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो अनेक इनायतूं आहिनि जो तव्हां मुंहिंजा वीडियो ॾिसो था, मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं मुंहिंजी वीडियोज़नि खे लाइक कंदा आहियो ऐं व्यूज़ ॾींदा आहियो, ॾिसंदा आहियो। ऐं इहे इनायतूं यकीननि विसारण खां वॾियूं आहिनि। ऐं दोस्तो आऊं अॼु हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि ऐं सभई जेके असांजा मुंहिंजा सिंधी भाइर ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे त दोस्तो ऐं सिंधी भाइरो जेतिरो बि थी सघे यूट्यूब ते पंहिंजा सिंधी जेके भाइर आहिनि उन्हनि जा यूट्यूब चैनल आहिनि उन्हनि खे सपोर्ट कयो, उन्हनि खे सब्सक्राइब कयो। हालांकि हिन यूट्यूब जहिड़े हिकिड़े प्लेटफॉर्म ते हज़ारे माण्हू ऐं पूरी दुनिया आहे ऐं उते हज़ारे माण्हू जेको सब्सक्राइब हासिलु करे हिन खे रोज़गार जो ज़रियो बि माण्हुनि ठाहे छॾियो आहे ऐं काफ़ी माण्हुनि जा रोज़गार इन ते वरंदा। ऐं सिंधी माण्हू ग़रीब माण्हू आहे ऐं सिंधी माण्हू आऊं चाहियां थो त सिंधी माण्हू बि यूट्यूब ते अचनि पिया आहिस्ते आहिस्ते, उन्हनि खे सपोर्ट कयो ताकी जीअं उनजी हौसले अफ़ज़ाई थिए ऐं उनखे सब्सक्राइब कयो त ताकी जीअं उहे अॻिते अचनि, उहे बि हिन यूट्यूब मां कुझु न कुझु पैसा कमाए सघनि। सो यकीननि तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़बर हूंदी सिंध जो ग़रीब गुरबो ऐं ग़रीब माण्हू आहे ऐं यकीननि ग़रीब ज़रूरु आहे, गुरबत उन्हनि जी जेको हिकिड़ी मुफ़लस थी उनजे हिसे में आई आहे, पर सिंध जो माण्हू टेलेंटेड आहे ऐं यंग नौजवान टेलेंटेड पिया आहिनि ऐं यकीननि सिंध जे माण्हुनि में जेतिरो टेलेंट आहे न, सिंधी माण्हू दुनिया में ॼातो सुञातो वञे थो ऐं सिंधी माण्हुनि दुनिया में मक़बूलियत माणी आहे। ऐं सिंध जे माण्हू यकीननि नंढो हुजे वॾो हुजे चाहे कहिड़ो बि हुजे, सिंध जे माण्हू में टेलेंट ज़रूरु आहे, पर कोशिशि ऐं मेन इहा ॻाल्हि आहे त उनजे टेलेंट खे हौसले अफ़ज़ाई उन्हनि जी थिए ऐं उहे यूट्यूब चैनल ते आहिस्ते आहिस्ते अचनि पिया। ऐं आऊं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि, आऊं ईअं नथो चाहियां त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो, आऊं ईअं थो चाहियां त मूंसां गॾोगॾु पंहिंजा जेके सिंधी माण्हू आहिनि उन्हनि जा यूट्यूब चैनल आहिनि उन्हनि खे बि मायूस न कयो, ख़ुदारा उन्हनि जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। ऐं या त काफ़ी पंहिंजा सिंधी भाइर ईअं पिया कनि त यूट्यूब ते ॾिठो पियो वञे ऐं मूं पंहिंजो तजुर्बो थियो आहे, मूं काफ़ी दफ़ा ॾिठो आहे त जेको बि दोस्त कंहिंखे चवंदो त बाबा मूंखे सब्सक्राइब कयो त उन वक़्तु उहो ॿाहिरि उनखे जेको सब्सक्राइब करे छॾींदो आहे, बसि 2-3 महीननि या 2-3 ॾींहंनि खां पोइ उहो वापसि करे छॾींदो आहे। मुंहिंजा भाइरो ईअं न कयो, कंहिंजी दिलि आज़ारी करणु तव्हांजे हिकिड़े सब्सक्राइब सां कंहिंजी ज़िंदगी ठही थी वञे त पोइ उहो ॾिसो केॾो न वॾो नेकी जो कमु हूंदो। तव्हांजे हिकिड़े सब्सक्राइब सां कंहिंजी ज़िंदगी ठही वञे, तव्हांजे हिकिड़े सब्सक्राइब सां कंहिं ग़रीब मिस्किन जो ॿारु तइलीम पाए सघे, सो केॾी न वॾी ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी। सो दोस्तो जेतिरो बि थी सघे, आउं नथो चाहियां त हरूभरू तव्हां जेको वधि मां वधि कंहिंजी सपोर्ट कयो, पर जेतिरो बि तव्हांजो थी सघे, जेकॾहिं ओतिरो बि तव्हांखां नथो थी सघे त घटि में घटि तव्हां पाण सिंधी जेके माण्हू आहिनि उन्हनि जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, जेकॾहिं उन्हनि जा फेसबुक ते पेज आहिनि त उन्हनि खे फॉलो कयो, ताकी जीअं हिन हिकिड़े यूट्यूब हिकिड़ो सुठे मां सुठो प्लेटफॉर्म आहे। ऐं ॾिसां पियो त हिन प्लेटफॉर्म मां दुनिया जा माण्हू फ़ाइदो पिया वठनि ऐं मूं काफ़ी अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि जेके सिंध जा माण्हू आहिनि, ॿाहिरिनि मुल्कनि में वेही व्लॉग ठाहीनि था, उहे बि हिन यूट्यूब मां सुठो पैसो कमाइनि पिया ऐं उन्हनि खे अलाह साईं नवाज़ियो आहे। ऐं पर आउं ईअं थो चाहियां त सिंध में जेको गुरबत
जी जेकॾहिं ॾिसिजे त सिंध जो यकीनन अमीर माण्हू ग़रीब वारी ज़िंदगी गुज़ारे पियो। हुनजा रीज़न्स छा आहिनि? ऐं हिकु त थिए ई पियो पंहिंजो मुख़्तलिफ़ इख़्तिलाफ़नि में जेको माण्हू विकोड़िया पिया आहिनि, ऐं पंहिंजे सिंध में त उअं ई जेको हुक्मरानी आहे सो पंहिंजा हुक्मरान पाण अहिड़ा चूंडिया आहिनि कंहिं ते मयारूं रखण जहिड़ा पाण न आहियूं, छो त पाण जो सॼो पंहिंजो कमु कयल आहे। सो आऊं वधीक ईअं कोन चवंदुसि की वधीक कंहिंजी दिलि आज़ारी कोन कंदुसि, ऐं थी सघे थो जेको मूं लफ़्ज़ या जेको ॻाल्हियूं कयूं उन्हनि सां कंहिंजी दिलि आज़ारी बि कंहिं दोस्त जी थी हुजे। सो कंहिं दोस्त जी जेकॾहिं मुंहिंजी हिन ॻाल्हि सां या कंहिंजी दिलि आज़ारी थी हुजे त पंहिंजो निड़ो भाव सम्झी माफ़ु करे छॾिजो। ऐं इहो चाहियां थो त हिन हिकिड़ा पैनल हूंदा आहिनि, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे या यूट्यूब आहे, इहे हिकिड़ा पैनल आहिनि। हिननि पैनल मंझां जेतिरो थी सघे पाण खे फ़ाइदो हासिलु करणु खपे, जेतिरो बि थी सघे फ़ाइदो। ऐं हिन यूट्यूब मंझां लखे माण्हू करोड़े दुनिया जा माण्हू ऐं पंहिंजे पाकिस्तान जा उर्दू लैंग्वेज वारा दोस्त आहिनि जेको व्लॉग ठाहिनि पिया ऐं मुख़्तलिफ़ जेको हिकिड़ो एक्टिविटियूं थियनि पियूं ऐं हुन मां पैसा कमाइनि पिया। लाज़मी न आहे तव्हां व्लॉग ठाहियो या तव्हां शाइरी सां लाॻापियल पोस्ट रखो, वीडियोज़ ठाहियो, इल्म सां लाॻापियल तव्हां जेकॾहिं अंग्रेज़ी ॼाणो था त तव्हां अंग्रेज़ी ते जेको वीडियो हिकिड़ो बोल्ड तव्हां चकी बोल्ड ते अची तव्हां लेक्चर ॾियो त जीअं असांजा जेको पुठिते पियल नौजवान आहिनि उहे हिन में पढ़ी सघनि, सुठी तइलीम पिराए सघनि। ऐं यकीननि सां चवां थो त अॼु ॾींहुं ताईं जेको लेसन इंग्लिश जा अचनि पिया जेको उहे अॼु ॾींहुं ताईं इंग्लिश जी ग्रामर सिखां पियो, ऐं मुंहिंजो जेतिरो बि ज़िंदगी जो टाइम बचे थो न उन्हनि वीडियोज़ उहे लेक्चर गौर सां ॿुधंदो आहियां, पोइ उन ते वरी अमल बि कंदो आहियां। ईअं कोन्हे ऐं ईअं चाहियां थो त लाज़मी न आहे त इंसान जी ज़िंदगी में उमिरि वधी वई त बसि इल्मु न पिराइजे, इल्मु लाज़मी पिराइजे। ऐं लाज़मी कोन्हे त शेर व शाइरी सां लाॻापियल वीडियोज़ ठाहिजनि ऐं एक्टिविटी कजे, ऐं ईअं बि लाज़मी न आहे त को ॿारनि जा वीडियोज़ ठाहिजनि। कोशिशि करे सुठा जेको व्लॉग बि ठाहिजनि ऐं सुठो इल्मु ऐं अदब सां लाॻापियल पोस्टूं बि रखजनि। ऐं असांजा त यूट्यूब ते काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि या टिकटॉक ॾिसो, टिकटॉक ते ॾिसंदासीं त दोस्त जंहिंखे बसि एक्टिंग अचे थी रुॻो ही नची सची माण्हू पैसा पिया कमाइनि। अड़े बाबा जिते असली कमु पियो थिए, तव्हां हक़ीक़ी हीअ जेको यूट्यूब आहे या फेसबुक आहे उनजो पेज आहे ऐं या इंस्टाग्राम आहे, उनखां पोइ ॿिया बि हज़ारे जेको या यूट्यूब ते या त गूगल जूं वेबसाइटूं आहिनि, माण्हू लखे करोड़े पैसा कमाइनि पिया। पर छा आहे, हलायूं पाण बि इंटरनेट पिया। हू यूट्यूब था हलाइनि त पाण बि यूट्यूब था हलायूं, हू फेसबुक हलाइनि था त पाण बि फेसबुक था हलायूं, पर पंहिंजो इस्तेमालु ग़लति पियो थिए। पाण ईअं न आहे त उनखां इनकार आहे त पाण हू इंटरनेट हलाइनि था पाण कोन था हलायूं, ऐं ईअं बि न आहे त हू ॼाणनि था पाण कोन था ॼाणूं, पाण ॼाणूं था, पर पाण जो सिंधी माण्हू पंहिंजे ज़ाती अनाउनि में फाथो पियो आहे ऐं पंहिंजे भलाई जा कमु पाण अॻु में कंदा ई कोन आहियूं। पाण ईअं न आहे त पाण जेकॾहिं कंहिं बि शइ मंझां ॿ रुपया कमायूं पिया या ॾिसूं पिया त सुठो हिकिड़ो माना का शइ मिले पियो त रेस्पॉन्स मिले पियो त पाण ॿिए खे बि हिदायत करियूं, ॿिए खे बि नसीहत करियूं त बाबा तव्हां बि जेको सुठा जेको कमु करियो, तव्हां बि हिन पैनल ते अचो, तव्हां ही कमु करियो। यकीनन पंहिंजे सिंधी माण्हू हर हिकु टैलेंटेड आहे, हर हिकु सिंधी माण्हू में टैलेंट आहे, ईअं कोन्हे त न आहे, पर उनखे अहिड़ो हिकिड़ो रेबर गाइडर जी ज़रूरत आहे जेको ॿुधाए त बाबा तव्हां हीअं करियो, तव्हांजो हीउ रस्तो आहे, तव्हां हीअ कयो। बाबा तव्हां शाइर आहियो त तव्हांजो हीउ कमु आहे, हे अदबी सरगर्मियूं तव्हां हिन सां लाॻापियल, तव्हां जेकॾहिं इल्म सां लाॻापियल आहियो, तव्हां जेकॾहिं पढ़णु चाहियो था, तव्हांजो बाबा हीउ रस्तो, हुनखे हिकिड़े गाइडर जी ज़रूरत आहे जेको रस्तो ॾेखारे बाबा तव्हांजो हीउ रस्तो आहे, तव्हां हिन रस्ते ते हलो। सो दोस्तो, मुंहिंजी त जेतिरी बि कोशिशि हूंदी तव्हां हुन यूट्यूब ते या फेसबुक पेज ते जेतिरो बि अदबी ख़िदमतूं ॾेई सघियसि थो, इनशाला जेसिताईं बि साह जी सघी साथ ॾिनो त ॾींदो रहंदुसि। ऐं आऊं बि सभिनी दोस्तनि खे हाणे आख़िर में इहो गुज़ारिश कंदुसि, तव्हां बि जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां आहियो त बराए महिरबानी सुठा अदबी वीडियोज़, सुठी अदबी शाइरी, उर्दू हुजे चाहे सिंधी हुजे, ॾिसण ऐं ॿुधण जे लाइ तव्हां बराए महिरबानी मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं लाइक कजो ऐं बेल आइकन आल ते दॿाइजो ताकी जी मुंहिंजो हर नओं ईंदड़ वेंदड़ वीडियो तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जी दुआनि जो तलबगार फ़क़ीर एजाज़ उन्हनि आख़िर में नामेलूम शाइर जूं सिटूं तव्हां सां वंड कंदुसि, ऐं जंहिंजे शाइर जो नालो मूंखे ख़बर न आहे, नामेलूम आहिनि। हुन खां पोइ हाण ज़माना न आहे कंहिंजी काण ज़माना, छॾ त उॾामूं छेक हवा में। हुन खां पोइ हाण ज़माना न आहे कंहिंजी काण ज़माना, छॾ त उॾामूं छेक हवा में। ॾेम असांखे ॾाण ज़माना, लुड़क क़बूल कयां थो आऊं, मुर्क भली पियो माण ज़माना, केॾा सूर सहे थो शाइर, तोखे कहिड़ी ॼाण ज़माना। हुन खां पोइ हाण ज़माना न आहे कंहिंजी काण ज़माना। सो दोस्तो, दुआनि में यादि रखिजो ऐं लख थोरा ऐं अनेक इनायतूं। बराए महिरबानी मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते आयो ऐं वरी बि चवंदुसि त सब्सक्राइब ज़रूरु कजो।
तव्हांजे हिकिड़े सब्सक्राइब सां कंहिंजी ज़िंदगी ठही सघे थी। सो अल्लाह हाफ़िज़, लख थोरा मोहबतूं ऐं अनेक इनायत।